नाज़रीन, नशर फ़िरोज़ मां रिपोर्ट करे रहिया ज़ाहिद हुसैन खोखर। मोरो में पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुबैना मुक़ाबले दौरान हिकु ॼणो अज़हर पुट अली अकबर कोराई ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, जॾहिं त टे साथी राति जे अंधेरे जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया। SHO अली अकबर खोखर मूजिबि मोरो नेशनल हाईवे ते जमाली हाउस वेझो रेलवे लाइन वटि 4 ॼणा फुर जी नियत सां मौजूदु हुआ। पुलिस गश्त दौरान ॾोहारियुनि जी फायरिंग शुरू करे ॾिनी ऐं जंहिं दौरान हिकु ॾोहारी पंहिंजी साथी जी फायरिंग में ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस ज़ख़्मी ॾोहारी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं लागारी थाणे जी हद मां फुर थियल मोटरसाइकिल हथु कई। SHO मूजिबि जवाबदार मथां मोरो समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते 7 केस दाख़िल थियल आहिनि। ज़ख़्मी खे इब्तिदाई तिबी इमदाद लाइ मोरो अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बाद में वधीक इलाज लाइ नवाबशाह अस्पताल रवानो कयो वेंदो। SHO जो चवणु हो त SSP मीर रोहिल ख़ान खोसो जी हिदायतुनि ते पुलिस जो गश्त जारी आहे ऐं शहरुनि जी जानो माल जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणायो पियो वञे।